घिटीअ में मामू ऐं भाणेजो ज़ख़्मी हालत में ॻुझनि धकनि जूं दाहूं कंदा मिलनि था। भाणेजो चवे थो, मामा ख़ैरु त आहे, वरी कंहिं में लॻे? मामो चवणु लॻो, अड़े बसि त करे, ख़ैरु वरी काॾां आयो, तो वारे नंबर त हणी साड़े रखियो। तंहिं ॾींहुं जॾहिं नए सेट ते पंहिंजो नंबर लिखी ॾिनुई ऐं मां बगलियूं हणंदो घर वञी पहुतुसि त तोवारी मामी मोबाइल वठी उनखे जाचण लॻी जो ओचितो तुंहिंजे नंबर तां कॉल अची वई। मामे कॉल जो अटेंड कई त होॾां कंहिं माईअ जो आवाज़ु आयुसि। मामे हेलो हेलो त कयो, पर होॾां कॉल कटिजी वियसि। पोइ त शक मां रन खे पक थी पई त मां फ़ोन वती माइनि सां ॻाल्हाइण जे लाइ आहे। वठी जो रड़ियूं कयईं त भाणस भॼंदो आयो। पोइ ॿिन्ही भाउ भेण गॾिजी जेको हथु आयुनि हणी मुंहिंजा धाणा कढी छॾिया। मुंहिंजी त हिकु बि न ॿुधऊं। अबा हाणे त मुंहिंजो हॾु हॾु थो ॾुखई। पर अड़े हेॾे तूं त ॿुधाए, तूं त हाल वाल ॾे, तो ते कहिड़ी चिंची चढ़ी वई आहे? भाणेजो चवणु लॻो, मामा इन माईअ वारे आवाज़ त मुंहिंजो बि कमु लाहे छॾियो। तोखे नंबर लिखी ॾियण खां पोइ जॾहिं घर पहुतुसि त मूं वारी जोइ बि पुलिस वांगुरु मोबाइल वठी जांच करणु लॻी। तवारो नंबर ऐं नालो ॾिसी चयईं, हीउ वरी कहिड़ी रन जो नंबर आहे? मां चयोमांसि त मामे मीर जो नंबर आहे। चयईं, मामे मीर वटि त मोबाइल आहे ई कोन। ईअं जो चई खणी नंबर मिलायईं त होॾां बि मामीअ कॉल अटेंड कई। पोइ त माईअ खे पक थी ऐं चिती थी पई। पोइ बा ॾे मंधीणो, ॾे ॾोई, ॾे चमचो, आख़िर त बुहारा बि वहाई कढियईं। हाणे त मुंहिंजो बि हॾु हॾु थो ॾुखई। हबा अहिड़ो सोनी घोरियो जेको कन छिने। हल त अधु बहा में था निभागी खे विकिणी अचऊं। ईअं न थिए जो हिकु ॾींहुं जान तां बि हथ धोइणा पवनि।